अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या नबीयल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। जी नाज़रीन, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे पाक शहर मदीना तय्यबा जे अंदर मौजूद रहंदे मुनाचीज़ गुनहगार सियाकार महबूबन करीमन जे कदमन में जेके संदन कदम मुबारक असांजे वादी महरान सरज़मीन सिंध जे तरफ़ आहिनि। हुज़ूर अलैहिस्सलाम जे बिल्कुलु कदमन में जन्नतुल बकी जो क़ब्रिस्तान आहे। हीअ ॾिसो पिया त मदीनतुल मुनव्वरा शरीफ़ जो ही क़ब्रिस्तान जेकॾहिं इन जी असां तारीख़ मालूम करियूं त मदीनतुल मुनव्वरा शरीफ़ शहर में जन्नतुल बकी हिक बाग़ ते मुश्तमिल ज़मीन हुई ऐं जंहिं लाइ हिक इहा रवायत बि आहे त अवल हिन हिस्से में उठ ऐं ॿकरियूं चारियूं वेंदियूं हुयूं, यानी जॾहिं ही बाग़ हुयो तॾहिं उठ ऐं ॿकरियूं चारियूं वेंदियूं हुयूं। उनखां बाद में ही ज़मीन पहिरीं सदी हिजरी खां मुसलमाननि जे लाइ क़ब्रिस्तान जी तौर ते इस्तेमालु थियण लॻी। नाज़रीन, हिन क़ब्रिस्तान जे हवाले सां जेकॾहिं असां ऐं अव्हां मालूम करियूं त तमामु अज़मतुनि नेमतुनि रिफ़ातुनि ऐं रहमतुनि वारा शख़्सियतूं हिते मदफ़न आहिनि। हिन क़ब्रिस्तान जे हवाले सां इहा रिवायत बि मशहूरु आहे त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जुमे जी राति जो जन्नतुल बकी क़ब्रिस्तान में वेंदा हुआ ऐं उते मदफ़ून शख़्सियतुनि जी मग़फ़िरत जे लाइ दुआऊं फ़रमाईंदा हुआ। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजी उमिरि जे आख़िरी साल जन्नतुल बकी में विया ऐं तमामु मरहूमनि जे लाइ दुआ बि कयाऊं ऐं खेनि पंहिंजे रेलत जी ख़बर बि ॿुधायूं। हज़रत इमाम जाफ़र सादिक़ रज़ियल्लाहु अन्हु जे रवायतुनि जी रोशनी में बि इहा ॻाल्हि साबित थिए थी त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे सौट हज़रत अकील रज़ियल्लाहु अन्हु जे घर में बि ही जन्नतुल बकी जे तरफ़ ॾिसंदा हुआ ऐं दुआ कंदा हुआ। जन्नतुल बकी जो मंज़र करे रहिया आहियो। जन्नतुल बकी वारी ज़मीन जॾहिं क़ब्रिस्तान जी तौर ते हुज़ूर जे दौर में आम थी तॾहिं हिते मरहूमनि खे दफ़नायो बि वेंदो हो त कुझु माण्हुनि खे घर ठाहे रहण जी इजाज़त बि हासिल हुई। पोइ जेके घर ठाहींदा हुआ उन ई हंध ते पंहिंजे ख़ानदान वारनि खे गुज़ारे वञण खां पोइ दफ़न बि कंदा हुआ। हीअ ॾिसो पिया जन्नतुल बकी हिन क़ब्रिस्तान में बैतुल हुज़न यानी तज़ियत तौर ॾुख जे इज़हार लाइ हिकु जॻह ऐं मौज़िउल जनाइज़ यानी मैयत खे रखण ऐं जनाज़ो पढ़ण लाइ माण्हुनि जे गॾु थियण लाइ बि हिकु अलॻि जाइ मख़सूस हूंदी हुई। हिन वक़्तु जनाज़ो जेको आहे सो हुज़ूर अलैहिस्सलाम जी मस्जिद नबवी में अदा कयो पियो वञे, पर उन वक़्तु जनाज़े जी नमाज़ जे लाइ बि हिते हिकु अलॻि जाइ मख़सूस कयल हुई जिते जेको आहे सो माण्हू ईंदा हुआ ऐं जनाज़े नमाज़ वग़ैरह थींदी हुई। ऐं यकीनन बनु उमैया जे दौरे हुकूमत में हीअ जॻह सभिनी जे तवजह जो मर्कज़ रही। तव्हांखे ॿुधायां त घर ठाहिण खां तदफ़ीन ताईं वारो सिलसिलो यको हलंदो रहियो। माना हिते माण्हुनि जा घर बि हुआ त गॾोगॾु उन वक़्तु माण्हू दफ़न बि कंदा हुआ, जेके हिते रहंदा हुआ उहे दफ़न कंदा हुआ। जन्नतुल बकी में रोज़नि जे तमीर जे हवाले सां अॻ में हिते मुकमल तौर ते रोज़ा तमीर थियल हुआ। तारीख़ बि ॿुधाए थी त बनु अब्बास जे ॾींहंनि में जन्नतुल बकी अंदरि मुक़द्दस हस्तियुनि जे मज़ारुनि ते रोज़ा तमीर थिया हुआ। ऐं ॿी रवायत आहे त बरक़ियार सलजूकी जेको वज़ीर मुजद्दिल मलक या अबुल फ़ज़ल असद बिन मूसा कुम जे शहर जो रवासी हो, उतां उन माण्हू घुराया हुआ जेके हिते गुंबज़ तमीर करे विया हुआ।
ऐं मशहूरु सयाह इब्न बतूता बि जन्नतुल बकी अंदरि गुंबदनि हुअण जे लाइ तफ़सील पेश कया आहिनि। हींअर यकीनन सोशल मीडिया जो दौरु आहे ऐं अव्हां बि ॾिसो पिया त काफ़ी अहिड़ियूं तस्वीरूं अॻूणनि गुंबदनि जूं मिली चुकियूं आहिनि, मौजूदु आहिनि त हिते बाक़ाइदे कुबा ठहियल हुआ, गुंबज़ ठहियल हुआ। उन हवाले सां यकीनन वक़्तु ब वक़्तु जन्नतुल बकी ते ज़ालिम हाकिमनि ऐं हुक्मराननि जी तरफ़ खां केतिरा वार बि कया विया आहिनि, जंहिं सबबु मुक़दस क़बरुनि जी हुरमत ते तक़रीबन हुरमत थी आहे ऐं उन ते अफ़सोस ई करे सघिजे थो। तव्हां ॾिसी रहिया आहियो जन्नतुल बकी यकीनन मुस्लमाननि जे दिलनि खे हिते जेके कुबा ठहियल हुआ, मक़बरा मज़ारूं अॼियल हुयूं, उन्हनि मां हिकिड़ो हमिलो 8 शवाल तारीख़ ॿुधाए थी त 1345 हिजरी 12 अप्रैल 1926 ते आले सऊद जी तरफ़ां कयो वियो हो। ऐं जेकी बि हिते कुबा हुआ, हज़रत नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाक न्याणी हज़रत बीबी फ़ातिमतुज़ ज़हरा जो कुबो ठहियल हो, हज़रत इमाम हसनुल मुज्तबा, हज़रत इमाम अली यानी इमाम ज़ैनुल आबिदीन, हज़रत इमाम मोहम्मद बाकर, हज़रत इमाम जाफ़र सादिक़ रज़ियल्लाहु अन्हुम, उन्हनि जे बिल्कुलु क़बरुनि जे मथां रोज़ा अॾायल हुआ। तक़रीबन 27 ॿिया जेके मुक़दस मक़ामात हुआ उन्हनि खे उन दौर जे अंदरि ड्राहे पट कयो वियो। ऐं यकीनन इहो हिकिड़ो दुखदायक अमल आहे जेको उन वक़्तु वर्जायो वियो ऐं अॼु उनखे तमामु लातदाद 1 सदी गुज़रण वारी आहे, 1 सदी जो अरसो थी चुको आहे, पर उहे मक़बरा अञा ॿीहर तमीर न आहिनि थिया। ॿुधण में अचे पियो त ईरान हुकूमत ऐं सऊदीया जे दरमियान का कमेंटमेंट थी आहे त ही मक़बरा ॿीहर जोड़ाया वञनि। ऐं यकीनन मूं किथे कंहिं ॾाहे जो कॉल पढ़ियो हो त क़दीम आसारनि खे मिटाइण कुफ़्र जे बराबरि आहे। सो जेकॾहिं आसार क़दीमा जी अहमियत थी सघे थी त पोइ मोहसिन इंसानियत हज़रत नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी न्याणी हज़रत अम्मा ख़ातून जन्नत सलामुल्लाह अलैहा ऐं ॿियनि मोतबर हस्तियुनि जे क़बरुनि मथां रोज़नि जो ॿीहर तमीर न थियणु नामुनासिब अमल आहे। ऐं यकीनन वक़्त जी ज़रूरत आहे त उहे रोज़ा ॿीहर तमीर कया वञनि।